हालाणी अबर पासे जे केतिरनि ई ॻोठनि में चौपाई माल में ख़तरनाक बीमारी माता तेज़ी सां पकिड़िजी वई आहे, जंहिं सबबि गऊं माल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। ॻोठ फ़तेह मोहम्मद ख़ासकली, ॻोठ गाही ख़ान हालेपोट, ॻोठ ख़ान मोहम्मद ख़ासकली ऐं ॿियनि लाॻापियलु इलाइक़नि में बीमारी वबाई सूरत इख़्तियार करे वरिती आहे, जिते हर घड़ी जानवर जी बीमारी वधण सबबि ढोर मरण सबबि ॻोठनि में ॾेका पकिड़िजियल आहे। मक़ामी माल धणीन ॿुधायो त बीमार जानवर में तेज़ी बुखार, जिस्म ते ॻोढ़ा वाज़े निशान नज़र अची रहिया आहिनि। बीमारी सबबि असांजा लखियनि रुपयनि जा ढोर मरी विया आहिनि। ॻोठाणनि मोहम्मद उमर ख़ासकली, फज़ल मोहम्मद यासिर, आरिफ हालेपोटो, राजा हालेपोटो में जो चवणु आहे त सिंध हुकूमत वेटनरी खाते जे शहरनि में जानवरनि जे अस्पताल में दवाऊं मौजूदु न आहिनि, जंहिं करे असां जानवरनि जे इलाज लाइ परे परे ताईं दवाऊं ॻोल्हण लाइ मजबूर आहियूं। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जल्द हंगामी बुनियादुनि ते वेटनरी खाते खे मुतहरिक कयो वञे ऐं दवाउनि वैक्सीन जा बंदोबस्त कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।